बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम बहिरान क्लिनिक। ऐं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं भिटाई साईं जी अमर सेठ सां त घाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। ॿियो सॼो के प्रोग्राम में असां गुफ़्तगू कंदासीं ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां। ब्रेस्ट कैंसर इन हवाले सां त इहो हिकिड़ो अहिड़ो डिज़ीज़ या हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जंहिंजे बारे में कुझु मिथ्स आहिनि, कुझु टैबूज़ आहिनि त इहा ख़ासि तौर ते घणो करे जेका बीमारी आहे उहा थिए थी ख़वातीन खे। ऐं ख़वातीन खे थियण सां इहो थिए थो त ख़वातीन असांजो अॼु बि इन हवाले सां मशरक़ी जेके रिवायात आहिनि उन हवाले सां उन्हनि खे इहा शइ ॿुधाइण जे लाइ हिकिड़ो वॾो जुरत ऐं हिमत जो मुज़ाहिरो करिणो पवंदो आहे जेको अॼु ताईं शायदि उहे ख़वातीन न करे सघियूं आहिनि। गो के इन जी अवेयरनेस, इन जी सुजागी, इन जी ॼाण असांजे मुआशिरे में इलाही अची वई आहे, पर तंहिं हूंदे बि कुझु रिवायतुनि जे हवाले सां इहा जेका शइ आहे उनखे हाईलाइट नथो कयो वञे, यानी उहा फैमिली में इनखे डिस्कस नथो कयो वञे। ऐं नतीजतन इहो थो थिए त इहा बीमारी एतिरो एडवांस स्टेज में अची थी वञे जो पोइ हिन जो इलाजु मुमकिन थी नथो सघे। ब्रेस्ट कैंसर न सिर्फ़ु ख़वातीन में बल्कि इंसिडेंस हिन जो मर्दनि में बि आहे, पर उन जो रेशो तमामु घटि आहे। हीअ इलाज हिन 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 बीमारी जो जेकॾहिं इनिशियली डायग्नोस थी वञे त हिन जो इलाजु मुमकिन आहे, पर जेकॾहिं हिन में देरि थी वई, हिन खे डायग्नोस करण में या हिन जी तशख़ीस में किथे असांखां देरि थी वई त हिन जा कॉम्प्लिकेशन्स एतिरा आहिनि जो पोइ उन मरीज़ खे हिन कैंसर जे वजह सां जान जो जोखो थी थो पवे। सो असां कोशिशि कंदासीं त हिन जा काज़िस या हिन जा जेके सबब आहिनि उन्हनि सबबनि ते असां डिस्कस कयूं। हिन जे जेके प्रिवेंटिव मेयर्स आहिनि या हिन जा जेके बचाव जा उपाउ आहिनि उन्हनि ते असां डिस्कस कयूं। कहिड़नि सबबनि जे करे हीअ थी सघे थी, उन्हनि सबबनि खे दूरि करण जी कोशिशि कयूं ताकी हिन बीमारीअ मां असां पंहिंजे ख़वातीन खे जेके असांजे मुल्क जो ऑलमोस्ट अधु हिसो आहिनि उन्हनि खे असां हिननि बीमारियुनि खां महफ़ूज़ रखी सघूं। कहिड़ी एज में थिए थी, कहिड़ी एज ताईं हिन जी जेका आहे सा वधीक इंसिडेंस आहे, इहो बि असां ॾिसंदासीं त केतिरी एज खां वठी हीअ बीमारी मुमकिन आहे त थी सघे थी, ऐं ख़ासि तौर ते हिन जी कहिड़ी एज आहे जंहिंमें हीअ घणो करे कॉमन आहे। इन खां अलावा इहो बि ॾिसंदासीं त असां वटि हिन जो जेको इंसिडेंस आहे उहो केतिरो आहे, यानी केतिरे हद ताईं हीअ बीमारी वधे पई, छाकाणि त हीअ पूरी दुनिया में जेका आहे सा बीमारी थिए थी पई। ऐं इन बीमारीअ जी अवेयरनेस या इन जी सुजाॻीअ लाइ अक्टूबर जो जेको महीनो आहे उहो सॼो अक्टूबर जो महीनो इन ब्रेस्ट कैंसर जी सुजाॻीअ जे हवाले सां सेलिब्रेट कयो वञे थो पूरी दुनिया में। अॼोकी गुफ़्तगू करण लाइ जेका महिमान शख़्सियत आहे उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। मां अॼु असां सां गॾु आहिनि डॉक्टर पीर मोइनुद्दीन शाह साहब, पाण कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट आहिनि। ऑन्कोलॉजिस्ट असां उन डॉक्टर खे चवंदा आहियूं मेडिकली जेको कैंसर जो इलाजु कंदो आहे। पाण निमरा असां वटि जेका जामशोरे में इंस्टीट्यूट आहे उते पाण एज़ अ कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट जे कमु कनि था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सभिनी खां पहिरीं डॉक्टर मोइन तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था कयूं। तव्हां थोरा आहिनि, तव्हां असांखे घुरायो इन मां हवाले सां पाण ॻाल्हाइण लाइ। त जीअं ब्रेस्ट कैंसर तव्हां जीअं चयो त दुनिया भर में थिए थो ऐं असां वटि बि सॼी हिकिड़ो ग्रोइंग इंसिडेंस आहे हिन जो, डायग्नोसिस बि वधी आहे त हिन जो थियण बि वधियो आहे। त उन हवाले सां पुठियों महीनो जेको गुज़रियो सॼो अक्टूबर जेको आहे दुनिया भर में ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां मल्हायो वेंदो आहे। त इन में आगाही ॾियण लाइ असांजी आम आवाम ताईं जेके असांजे घर में ॿुधनि था पिया, तव्हां हीउ प्रोग्राम रखियो ऐं असांखे दावत ॾिनी, असां तव्हांजा थोराइता आहियूं। वॾी महिरबानी। अच्छा डॉक्टर मोइन, पहिरीं त आउं इहो चाहींदुसि त बुनियादी तौर ते कैंसर हिकिड़ी नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ आहे, यानी कि हिकु शख़्स खां ॿिए शख़्स ताईं लॻे त नथी, पर इन जो जेको इंसिडेंस आहे उहो असां वटि पाकिस्तान में केतिरो आहे ऐं तव्हां सम्झो था त इन जा रजिस्टर्ड केसिस असां वटि केतिरा हूंदा, अनरजिस्टर्ड जेके असांखे ख़बर बि न आहे त उहे केसिस हिन वक़्तु हूंदा, त इन जो इंसिडेंस केतिरो हूंदो ऐं हिन जो कीअं थो कैंसर आहे छा? ॾिसो, हूअं पाण अगरि इंसिडेंस जी ॻाल्हि कयूं या डेटा जी ॻाल्हि कयूं, जीअं तव्हां पुछो त केतिरो थिए थो,
त उन लाइ त असांखे हिकिड़ी नेशनल क़िस्म जी रजिस्ट्री खपे जेको सभिनि हॉस्पिटल्स जो डेटा असां वटि हुजे। ईअं इन हवाले सां असांजो जेको पंहिंजो पेरेंट इदारो आहे एटॉमिक एनर्जी जो, हुननि में हॉस्पिटल उनजा तक़रीबन 20 हॉस्पिटल्स आहिनि जेके पूरे पाकिस्तान में फैलियल आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। सिंध में उन्हनि जा 5 सेंटर आहिनि। असां वटि डेटा इहो कलेक्ट थिए थो। उन में अगरि ॾिठो वञे त असां जेको सिंध जो रीजन आहे इन में टॉप ते 3 बीमारियूं, हिकिड़ो त हेड एंड नेक यानी वात जो ऐं ओरल कैंसर्स वग़ैरह इहे थियनि था। मायुनि में पहिरें नंबर ते ब्रेस्ट कैंसर आहे। ठीकु आहे। अगरि ओवरऑल हूअं डेटा तव्हां ॾिसो त लॻभॻि साल में 90,000 मायूं जेके आहिनि इन सां डायग्नोस थियनि थियूं, जंहिंमां हाफ देरि सां पुॼण जे करे या सही तरह डायग्नोस न थियणु घुरिजे या लिकाइण जे करे अबाउट 40 to 45,000 जेके आहिनि उहे डेथ्स थियनि थियूं। अच्छा, यानी हिन जो जेका मॉर्टेलिटी आहे उहा तक़रीबन अधु आहे। जी बिल्कुलु। उहो इन करे सिर्फ़ु लिकाइण जे करे, देरि सां डॉक्टर ताईं पुॼण जे करे या पंहिंजा सिम्टम्स ज़ाहिर न करण जे करे, जीअं तव्हां शुरू में चयो त असां वटि इहो हिकिड़ो टैबू आहे, हिकिड़ो सोशल स्टिग्मा आहे, उनजे करे। न त हूअं ॾिठो वञे त हीअ अगरि जल्दी तशख़ीस थी वञे त क़ाबिल इलाज बीमारी आहे। ठीकु आहे। त ईअं ई मर्दनि में हेड एंड नेक वात जो कैंसर, मायुनि में ब्रेस्ट कैंसर, ऐं उनखां पोइ खाधे जी नाली जा जेके कैंसर आहिनि उहे असां वटि हिते सिंध जे रीजन में काफ़ी कॉमन आहिनि, जेके असां रोज़मर्रा में ॾिसूं था। हाणे कॉज़िस में अगरि ॻाल्हि कजे स्पेसिफिकली वात जे कैंसर जी, त उहो कंहिंखां लिकियल ठकियल कोन्हे। उन ते गवर्नमेंट बि कमु कंदी रहंदी आहे। पान, गुटको, सुपारी या सिगरेट वग़ैरह इन्हनि जे करे इहे कॉमन आहिनि, खाधे जी नाली जा कैंसर। ब्रेस्ट में थोरो सिनेरियो चेंज आहे। ब्रेस्ट जे हवाले सां अगरि ॻाल्हि कजे, छाती जे कैंसर्स जे हवाले सां, त उन में अपेरेंटली तव्हां ॾिसंदा त कहिड़ो कॉज़ कोन हूंदो। उन में माइनि जे अंदरि जेके खुलिया सेल्स आहिनि, ब्रेस्ट सेल्स, उन्हनि में को जेनेटिकल म्यूटेशन्स हुजनि, ख़राबियूं हुजनि, जेके कुझु इलाही अरसे खां पोइ वधीक ख़राबियुनि जो नतीजो रिज़ल्ट कराइनि ऐं कैंसर कराइनि। बाक़ी हूअं इहो आहे त नंढी उमिरि में महीना अचणु, देरि सां महीना बंदि थियणु, हॉर्मोन्स जो या कॉन्ट्रासेप्टिव जो इस्तेमालु आहे, या ॿार न थियणु, ब्रेस्ट फीड न कराइणु, इन्हनि जी वजहुनि सां रिस्क वधे थो हिकिड़ी माई में त कैंसर थी सघे थो। ॿियो फैमिली हिस्ट्री हुजे, फैमिली हिस्ट्री में कहिड़ी ज़रूरी न आहे त छाती जो पंहिंजो कैंसर, ओरुनि जो बि थी सघे थो, खाधे जी नाली जो बि थी सघे थो। इहो वरी जेनेटिक मसइलनि में अची थो वञे। ठीकु। हाणे हिन में असां जेकॾहिं ॾिसूं था त कुझु अहिड़ा फैक्टर्स आहिनि, जीअं तव्हां ॿुधायो त वात जो कैंसर आहे, त उन वात जे कैंसर में कुझु अहिड़ा फैक्टर्स आहिनि जिन खे असां मॉडिफाई करे पंहिंजे वात जे कैंसर खे महफ़ूज़ करे सघूं था, यानी उनजो प्रिवेंटिव मेयर वठी ऐं असां वात जे कैंसर खां असां पंहिंजे सोसाइटी जे माण्हुनि खे बचाए था सघूं। ब्रेस्ट कैंसर में कहिड़ा मॉडिफाइड ऐं फैक्टर्स आहिनि जिन खे असां जेकॾहिं अप्लाई कयूं त असां कैंसर खां बची सघूं था, ऐं कहिड़ा नॉन मॉडिफाइबल फैक्टर्स आहिनि? ॾिसो, नॉन मॉडिफाइबल में त जेको अगरि जेनेटिकली को मसइलो आहे, ठीकु आहे, यानी ख़ानदान में जेकॾहिं अगरि रनिंग आहे त उहो एट रिस्क आहिनि, उनखे त तव्हां नथा तब्दील करे सघो। ठीकु आहे। बाक़ी महीना जल्दी अची वञणु या देरि सां बंदि थियणु, उन लाइ तव्हां पंहिंजे डॉक्टर खे कंसल्ट करे सघो था, मेडिकेशन वठी सघो था। ॿियो इहो ई आहे त टाइम ते शादी थियणु, ॿार थियणु, ब्रेस्ट फीड कराइणु, ऐं अहिड़ियूं के अनरजिस्टर्ड जेके दवाऊं या अहिड़े बग़ैर कंहिं मशवरे जे कॉन्ट्रासेप्टिव्स या हॉर्मोनल थेरेपीज़ जेके पाण मायूं इस्तेमालु कनि थियूं अॼुकल्ह, उहे न करणु, उहे अगरि छॾे ॾियनि ऐं ॿियो हेल्दी लाइफ स्टाइल गुज़ारियूं, पंहिंजो खाधो पीतो साफ़ु सुथिरो हुजे, सुठो हुजे, त इन्हनि शयुनि खां बचिजी सघिजे थो, प्रिवेंट करे सघिजे थो। यानी प्रिवेंटिव मेयर्स जेकॾहिं असां वठूं त इन्हनि में इहे मॉडिफाइबल फैक्टर्स जेके आहिनि उन्हनि में असां कोशिशि इहा कयूं त जेकॾहिं शादी देरि सां थिए त टाइम सां शादी थियणु खपे, ॿारनि जो थियणु आहे त ॿार पंहिंजे टाइम सां थियणु खपनि, ऐं असां वटि जेको हिकिड़ो ट्रेंड आहे अर्ली मैरिजिस जो, ठीकु आहे, उन ते बि थोरो कंट्रोल हुजणु घुरिजे न। ऐं बाक़ी जेकॾहिं शयूं नॉन मॉडिफाइबल आहिनि, मिसाल हिकिड़ो ख़ानदान में हलंदड़ हिकिड़ो मर्ज़ु आहे, उहो उनखे असां नथा रोके सघूं। बाक़ी जेकॾहिं कुझु शयूं आहिनि त उन्हनि खे पंहिंजे कंसल्टेंट सां राब्तो करे पंहिंजे उन हिसाब सां अगरि को माहवारी जो मसइलो आहे, कुझु बॉडी में चेंजिस आहिनि, त उन लाइ मेडिकेशन वठनि, सही तरह चेकअप कराइनि। ठीकु आहे। त जेके अगरि का शइ ख़ुदा न ख़ास्ता ख़राबु थिए पई या मसइलो थिए पियो त जल्दी पकड़िजी पवंदी। ठीकु आहे। इन जा साइन सिम्टम्स असां तव्हां खां पुछंदासीं त कहिड़ा आहिनि, कीअं इहो ख़बर पए थी त ब्रेस्ट में कैंसर आहे, ऐं जेकॾहिं को डॉक्टर
खे कंसल्ट करिणो आहे त कहिड़े टाइम ते उन डॉक्टर सां कंसल्ट करिणो आहे। पर इन खां पहिरीं मूंखे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं त पोइ हुन ते गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। असां गुफ़्तगू कयूं पिया ब्रेस्ट कैंसर ते, त ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां उन जा सिम्टम्स कहिड़ा आहिनि, कीअं ख़बर पवे त इहो कैंसर आहे ऐं इहो कैंसर कोन्हे। उन जा जेके सिम्टम्स आहिनि या जेके निशानियूं आहिनि उन्हनि ते असां उनखे ज़ाहिर करे सघूं त इहो कैंसर जो मर्ज़ आहे या न। डॉक्टर साहब, सिम्टम्स इन जा कहिड़ा आहिनि ऐं कीअं इनखे ख़बर पवे त इहो कैंसर आहे? ॾिसो, इन में असीं जेके बि असांजो भेणूं मावरियूं जेके ॿुधनि पियूं उन्हनि खे हिकिड़ो तरगीब ॾींदा आहियूं असीं, जंहिंखे असीं चवंदा आहियूं सेल्फ एग्ज़ामिनेशन, ख़ुदकार चेकअप। ठीकु आहे। उन में असांजो इहो हूंदो आहे त कॉमनली जॾहिं पंहिंजी जेके असांजूं अहिड़ियूं ख़वातीन आहिनि जेके अबव मेंस्ट्रुएशन एज खां मथे जूं आहिनि, 20 एंड प्लस 45 ताईं जेके, या अञा 20 खां त पंहिंजो एग्ज़ामिनेशन त पंहिंजो पाण कनि। अच्छा, ये बाक़ी छो त ॾिसो न, छाती में मूंखे इहो ॿुधायो त मतिलबु कहिड़ी एज में इहो कॉमन आहे? ॾिसो, कॉमन जेको आहे उहो असांजो जेको मिडिल एज आहे 35 खां वठी ठीकु 55 जे दरमियान कॉमनली रिपोर्ट थिए थो। नंढी एज में रिपोर्ट थी सघे थो, वॾी में थी सघे थो, कॉमन इहा एज आहे। ठीकु आहे। इन में जेके लेडीज़ आहिनि, हाणे उन में असीं जेको तजवीज़ कंदा आहियूं त उन में इहो हूंदो आहे त पहिरीं त पाण चेकअप, जेके सिम्टम्स जी तव्हां ॻाल्हि कई, अगरि हू पंहिंजी छाती में या छाती जे आसपास का गिल्टी महसूसु कनि, ॻोड़ी महसूसु कनि, या छाती जो साइज़ घटि वधि महसूसु थिए, या उन ते मथां कंहिं हिकिड़े छाती ते या ॿी ते ॻाढ़ाण अचे, या निपिल अंदरि हली वञे, या निपिल मां डिस्चार्ज अचे, जीअं रत वारो या पाणी टाइप, ठीकु आहे, त अहिड़ी का अलामत थिए पई त उन लाइ पंहिंजे डॉक्टर सां कंसल्ट कनि। ठीकु आहे। उनखे पहिरीं पाण में घर में रोज़ाना चेक कनि, तॾहिं कपिड़ा मटाईंदे या कमकार कंदे पंहिंजो चेकअप करे वठनि त को असांजे छाती में को महसूसु त कोन थी थिए अहिड़ी शइ। छो त कॾहिं कॾहिं गिल्टियूं नंढियूं हूंदियूं आहिनि, ॿाहिरि ज़ाहिर न आहिनि थींदियूं, पर हथु लॻाइण ते थी सघे थो उन्हनि खे महसूसु थिए, त उहो इहे सिम्टम्स अगरि आहिनि या बग़ल में आहिनि त उन लाइ डॉक्टर ॾांहुं डायरेक्ट पंहिंजे कंसल्ट कनि। ठीकु। पोइ जेको डॉक्टर आहे उहो तशख़ीस जो अमल शुरू कंदो। ठीकु। यानी हिन में कंहिं क़िस्म जी तकलीफ़, को सूर, को पेन या बुखार थी सघे थो, पेनलेस बि थी सघे थो। बुखार अगरि उन इग्नोर कया आहिनि, सिम्टम काफ़ी वधी वञे त पोइ शुरू वारे सिम्टम्स में इहो न आहे। शुरू वारे सिम्टम्स में हिकिड़ी गिल्टी, आम गिल्टी बि महसूसु थी सघे थी। हाणे ज़रूरी न आहे उहा बीमारी जी हुजे, अगरि बीमारी जी हूंदी बि त पेन हुजे न हुजे उहो डिपेंड करे थो। नॉर्मली इहे गिल्टियूं थींदियूं आहिनि, थी सघनि थियूं, नॉर्मली नॉन कैंसरस बि, कैंसर नॉन कैंसरस बि हूंदियूं आहिनि। इन करे डॉक्टर न पहिरीं पाण महसूसु कनि, अगरि थिए पई त पोइ डॉक्टर खे चेकअप कराइनि। ठीकु। ताकी अगरि, छो त उनमें डिफरेंशिएट असांखे करिणो आहे, बेनाइन नॉन कैंसरस या कैंसरस, उहो त तशख़ीस ॿुधाईंदी। ठीकु आहे। पर हुननि खे इहो अगरि सिम्टम थिए पियो ॻोड़ी जो, या निपिल अंदरि हली वई आहे, या उन मां डिस्चार्ज थिए पियो, या ॿिए हंधि किथे गिल्टियूं महसूसु थियनि पियूं, या छाती जो साइज़ में फ़र्क़ु आहे, त उहो फ़ौरन पंहिंजे डॉक्टर खे कंसल्ट कनि। यानी जेकॾहिं का बि इन क़िस्म जी निशानी हुजे त डॉक्टर खे ॾेखारणु तमामु घणो लाज़मी आहे। बिल्कुलु। या उनजो जीअं पाण वटि सेल्फ मेडिकेशन जो आहे त भई को बुखार थी वियो या सूर थी वियो त सूर जी गोड़ी या ॻोड़ी थी वई त को अहिड़ी ॻोड़ी खे ॾिसो, इहो असां वटि लिटरेसी जो आहे न, असां सेल्फ मेडिकेशन कंदा आहियूं। सही। ठीकु आहे। का सिम्टम हूंदी आहे असां उनखे ट्रीट करण जी कोशिशि कंदा आहियूं, कॉज़ खे ट्रीट न कंदा। हाणे गिल्टी त थी वई, हाणे असां सोज़िश जी दवा डॉक्टर खां वठी छॾी आहे, सूर थी पियो, सूर जी दवा खाई छॾी, ठीकु आहे, पर अंदरि में त बीमारी आहे न, उनजी सही तशख़ीस कोन थी आहे। इन करे लाज़मी आहे त उहो डॉक्टर खे कंसल्ट कराइनि, चेक कराइनि। ठीकु आहे। इन जे लाइ ज़रूरी न आहे त कोई मल्टीपल नोड्यूल्स हुजनि, हिकिड़ी जेकॾहिं ॻोड़ी आहे तॾहिं बि इहो कैंसर थी सघे थो, जेकॾहिं मल्टीपल आहिनि त इनखे हाणे इन जे लाइ ज़रूरी इहो ई आहे त उनजी जेका आहे सा असेसमेंट पाण करे, उहा ख़ातून या उहा छोकिरी पाण ई उनखे उनजी एग्ज़ामिनेशन करे त किथे उनखे अहिड़े क़िस्म जी का ॻोड़ी या भई मिसाल जेकॾहिं कोई डिस्चार्ज आहे त उहो त नज़र अचे थो, पर जेकॾहिं का ॻोड़ी आहे त उनजी ॻोड़ी आहे, रंग चेंज थियो आहे, साइज़ चेंज महसूसु थिए थो, सुजल महसूसु थिए थो, त फौरन चेकअप कराए। ठीकु। गायनोकोलॉजिस्ट खे या सर्जन खे, जंहिंखे उहो प्रिफर कनि। ठीकु। कहिड़े स्टेज में ताईं सम्झो था त
हिन जी तशख़ीस थी वञे त हिन जो बहितर इलाजु आहे? ॾिसो, जीअं हर साल स्लोगन हूंदो आहे ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां, सही जल्द तशख़ीस मुकमल इलाज। सही। त जेतिरो जल्दी तशख़ीस थींदो ओतिरो ई मुकमल इलाज पूरी तरह ठीकु थियण जा चांसिस वधीक हूंदा। ठीकु आहे। त असां कोशिशि कंदा आहियूं त स्टेज 1 ऐं 2 में अगरि थी थो वञे त उनजो माशाल्लाह पूरी ज़िंदगी जो सुवालु आहे, छो त औरत घर जो हिकिड़ो अहम हिसो आहे। उहा अगरि डाउन थिए थी त सॼे घर ते असरु पवे थो। सही। त उहो पंहिंजो जल्द तशख़ीस थी वेंदी, सही इलाजु थी वेंदो, त उहो पंहिंजे घर जो ख़्यालु सही तरह रखी सघंदी, सिहत जो ख़्यालु सुठो रखी सघंदी। त इन करे स्टेज 1 ऐं 2 में जल्दी पुॼे त बहितरु आहे। डॉक्टर मोइन, असां वटि जेके डॉक्टर्स ख़ासि तौर ते पेरीफ्री में या ॿारहाड़ी में हिकिड़ो त घणो करे असां वटि कोएक्स जो रुझान तमामु घणो आहे, कोएक्स उते प्रैक्टिस कनि था, पर जेकॾहिं को डॉक्टर बि उते या का लेडी डॉक्टर उते एज़ अ GP जनरल प्रैक्टिशनर, त उनखे इन हवाले सां इहा नॉलेज आहे त इन क़िस्म जी जेकॾहिं का शइ आहे त उनखे रेफर करिजे, या हू पाण हुनजी असां वटि इहो ई ट्रेंड ॾिसण में अचे थो त हू कोशिशि इहा ई कंदा आहिनि त पहिरीं हिन जो इलाजु असीं पाण कयूं, ऐं इन में ई उन मरीज़ जे लाइ ख़तरो हूंदो आहे त इनखे डिले थी वेंदी आहे, लेट थी वेंदी आहे, ऐं पोइ मर्ज़ वधी हिकिड़े अहिड़े स्टेज में वेंदो आहे जिते उहे कॉम्प्लिकेशन्स वधी वेंदियूं आहिनि। न, इहा ॻाल्हि तव्हांजी बजाए त असां जेके पेरीफ्री में क्वैक्स आहिनि, पर जेको क्वालिफाइड डॉक्टर हूंदो या डॉक्टराणी हूंदी उहो उन्हनि खां इहो असां घटि अमल ॾिसंदा आहियूं, क्वैक्स खां वधीक ॾिसूं था या नाले, छो त हिन कम ते सालनि खां अवेयरनेस प्रोग्राम हलनि था पिया। असां पाण पेरीफ्रीज़ में जेके असां यंग डॉक्टर्स आहिनि जेके असां वटि अचनि था ट्रेनिंग लाइ, या जो असां हॉस्पिटल जी लम्स असां सां गॾु आहे, इन में लेक्चर्स कंडक्ट कंदा आहियूं। उन्हनि में इहे शयूं सेखारियूं वेंदियूं आहिनि डॉक्टर्स खे त अगरि हिन तरह जे सिम्टम्स सां गॾु अचे त यूजली त ज़रूरी न आहे, तव्हां जीअं तव्हां पाण शुरू में ज़िक्र कयोसीं त नॉन कैंसरस बि थी सघे थो, त उनजी तशख़ीस कीअं करणी आहे उहा कराए, अगरि नॉन कैंसरस आहे दैन उहो ट्रीट कनि, अगरि उनमें को शको शुबा आहे त हुनखे रेफरल टू टर्शरी केयर हॉस्पिटल्स में मोकिलियो वञे ताकी उनजो अॻियां सही तशख़ीस ऐं इलाजु थी सघे। त डॉक्टर्स मोस्टली इहे कनि पिया, पर इहो आहे हा अञा पेरीफ्री में ज़रूरत आहे, अवेयरनेस जी ज़रूरत आहे, उते ट्रेनिंग्स जी ज़रूरत आहे, ऐं यूजली असां वटि तव्हां हर कंहिंजो एक्सेस न आहे, डॉक्टर ताईं पुॼंदा न आहिनि, लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि, इन्हनि जे लाइ बि असां प्रोग्राम्स कंडक्ट कंदा आहियूं अवेयरनेस जा, जंहिंमें उनखे इहे सॼी शयूं सेखारियूं वेंदियूं आहिनि। सही। असां वटि इहो बहितरीनु टूल आहे जेको मुंहिंजो ख़्यालु आहे लेडी हेल्थ वर्कर्स जो, जेको मोहतरमा बेनज़ीर जी गवर्नमेंट में शुरू थियो, ऐं हिन वक़्तु ठीकु ठाक हिकिड़ो नंबर आहे लेडी हेल्थ वर्कर जो, जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजनि जेके उन्हनि जा कैचमेंट एरियाज़ आहिनि उन्हनि में वञनि थियूं, ऐं उते उन्हनि खे जेको ॿार आहिनि ख़ासि तौर ते ऐं मदर्स आहिनि उन्हनि जी उन्हनि खे जेका असेसमेंट मिले थी, त इन सां काफ़ी फ़ाइदो थी वञे थो। मूंखे काइंडली इहो ॿुधायो त हीउ जेको डिले थिए थो या जेको मरीज़ देरि सां तव्हां ताईं पहुचे थो, उन में हिकिड़ो त मूं जीअं पंहिंजे इंट्रोडक्शन में चयो त भई हिकिड़ो टैबू आहे असां वटि जनरली, त इहा असां जेका बीमारी आहे ख़ासि तौर ते इन्हनि आज़ा जी, छाती जी ख़ासि तौर ते उन जी बीमारी जे हवाले सां असां ॿुधायूं नथा, उनखे हाईलाइट नथा कयूं पंहिंजी फैमिली में। ॿियो त जेकॾहिं मिसाल जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का शइ आहे ऐं डॉक्टर्स या कोई अहिड़ा कोएक्स जेके उनजो इलाजु कनि था ऐं उन में डिले थींदो हुजे, त इन में थोरो मूंखे ॿुधाईंदव त केतिरो मार्जिन आहे? डिले ॾिसो, इन में दोधारी ॻाल्हि आई आहे, माना पेशेंट जी तरफ़ां बि थिए थो इन में त असांजे डॉक्टर्स जी तरफ़ां बि थिए थो। पेशेंट जी तरफ़ां मेनली इहो हिकिड़ो पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त लिकाइणु, छो त इहा अहिड़ी शइ आहे की पंहिंजे घर जे भाती सां, भाउ सां, वालिद सां औरतूं कराईंदे झिझकाईंदियूं आहिनि, कोन कंदियूं आहिनि ॻाल्हि, ठीकु आहे। त इन करे हिकिड़ो त उहो जॾहिं पोइ इलाही वधी, जॾहिं ॿाहिरि बिल्कुलु बीमारी पहुची थी वञे या स्टेज वधी थो वञे या ॿियनि हंधि किथे बॉडी में असरात अचनि था, त पोइ उहो असां वटि प्रेज़ेंट कनि थियूं। सही। हिकिड़ो त मेन इहो रीज़न आहे शर्माया जे करे, इन करे। ॿियो सेकेंडली हिकिड़ो मिसकंसेप्शन आहे, अक्सर डॉक्टर्स जेके पेरीफ्री में बि वेठा आहिनि या इवन सिटीज़ में असीं बि ॾिसूं था त पेशेंट खे अगरि कहिड़े सिम्टम्स सां गॾु अचे थी ऐं डॉक्टर चए थो इन जी बायोप्सी जी ज़रूरत आहे, त उन खां पोइ पेशेंट लाराए वेंदो आहे। सिर्फ़ु इन बीमारी में न, ॿियनि बीमारियुनि में बि, ओरल कैंसर्स थी विया, खाधे जी नाली जा थी विया, ॿिया बि थी विया, उन में पोइ पेशेंट चवंदो आहे बायोप्सी न कराईंदुमि, जॾहिं की उहो तशख़ीस जो मेन हिसो आहे। ठीकु आहे। असां डिफरेंशिएट कीअं कंदासीं त ही नॉन कैंसरस हो या कैंसरस हो,
ऐं वरी कैंसरस आहे त उनमें बि मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि, उहो कहिड़ो आहे त उहो बायोप्सी जे बग़ैर मुमकिन ई न आहे। पेशेंट सम्झंदो आहे असां वटि जेको सोसाइटी में हिकिड़ो आम ॻाल्हि आहे त जॾहिं हिनखे लोहो लॻंदो या कट ईंदो बीमारी तेज़ी सां फैलिजंदी। ठीकु आहे, ईअं कोन्हे, इहो तशख़ीस जो बीमारी अगरि कैंसरस बीमारी आहे त उहा कैंसर जो मतिलबु ई फैलिजण वारी बीमारी आहे, त उहा उअं ई फैलिजणी आहे। अवां हुनजी बायोप्सी करायो या न करायो, ठीकु आहे, पर पेशेंट इते अची इन स्टेप ते अची पहिरीं काफ़ी ख़राबु थींदो आहे। ठीकु आहे, छो त डॉक्टर अगरि सजेस्ट करे बि छॾींदो आहे त पेशेंट बायोप्सी कराइण खां लाराए वेंदो आहे, जंहिंजे करे पोइ 2-3 महीना अञा गैप अची वेंदो आहे काउंसलिंग में सम्झण में। पोइ जॾहिं शहर में कंहिं वॾे डॉक्टर वटि पुॼंदो आहे, उहो बि उनखे जॾहिं ॻाल्हि कया उहा चवंदो आहे, सख़्ती सां चवंदो आहे या हालत ख़राबु थींदी आहे, पोइ ओॾी महिल उहे राज़ी थींदा आहिनि त हाणे बायोप्सी कराइणी आहे। इहे डिलेज़ आहिनि, उन में असांखे काउंसलिंग जी ज़रूरत आहे पेशेंट्स खे, ताकी उहे काउंसलिंग कनि। ॿियो डिले डॉक्टर जी तरफ़ां इहो त असां वटि एक्सेस कोन्हे, डॉक्टर खे ख़बर न हूंदी रेफरल किथे करणो, सही, उहो बि उन्हनि सां अगरि अवेयरनेस जी हिन प्रोग्राम जे तवसुल सां ॿुधनि पिया त जेको असांजा सेंटर्स आहिनि नवाबशाह, लाड़काणो, हैदराबाद या कराची, उते मोकिली त उनजो कंप्लीट हिकिड़ो तशख़ीस थी सघे ताकी अॻियां उनजो इलाज बि थी सघे। ॾिसो, आउं जॾहिं प्रोग्राम शुरू कयो मूं या जॾहिं मां प्रोग्राम शुरू कंदो आहियां त आउं पंहिंजे इंट्रोडक्शन में ॿुधाईंदो आहियां त आउं डॉक्टर आहियां, जी, पर आउं हिते हिन सीट ते वेही पाण खे रिप्रेज़ेंट कंदो आहियां पंहिंजे व्यूअर्स खे। सो आउं कोशिशि इहो कंदो आहियां त हाणे जॾहिं रिप्रेज़ेंट कयां पियो पंहिंजे व्यूअर्स खे त आउं डॉक्टर थी रिप्रेज़ेंट न कयां। सो हाणे इहो मुंहिंजो सुवालु एज़ अ डॉक्टर कोन्हे, एज़ अ रिप्रेज़ेंटेटिव ऑफ व्यूअर्स आउं तव्हांखे इहो सुवालु थो पुछां त असां वटि इहो रुझान बि आहे, बल्कि इहा सोच बि आहे त जेकॾहिं कैंसर खे छेड़ियो वियो त उहो वधीक जल्दी फैलिजे थो। इन हवाले सां तव्हां छा चवंदव त ईअं आहे वाक़ई? जेकॾहिं मिसाल उनजी बायोप्सी वठणी आहे या FNAC वठणी आहे ऐं उनखे छेड़णो आहे त इन सां, इनखे छेड़ण सां जीअं असां उनखे छेड़ियूं था त इनखे वधणु शुरू थो थी वञे। पर इन सवाल जो जवाबु तव्हां खां वठंदुसि ब्रेक खां पोइ, मूंखे ब्रेक लाइ चयो पियो वञे। व्यूअर्स, प्रोग्राम नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि डॉक्टर पीर मोइनुद्दीन शाह साहब, पाण कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट, यानी कैंसर जी बीमारी जा माहिर आहिनि ऐं असां सां गॾु आहिनि अॼु पाण एज़ अ कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट कमु कनि था। असांजो जामशोरे में इंस्टीट्यूट आहे एटॉमिक एनर्जी जो निमरा, जंहिंमें ही पाण एज़ अ कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट जे कमु कनि था। डॉक्टर साहब, ब्रेक खां पहिरीं जीअं मूं तव्हां खां पुछो त कैंसर जी ॻोढ़ी जेकॾहिं आहे ऐं उनखे उनजी बायोप्सी या उनजी FNAC या उनखे छेड़ण सां हिकिड़ो जनरल कॉन्सेप्ट आहे त उहो वधी थो वञे ऐं जीअं उनखे छेड़िजे थो तीअं उन में तेज़ी थी अचे। इन हवाले सां तव्हां एज़ अ ऑन्कोलॉजिस्ट छा चवंदव? इहो मिसकंसेप्शन आहे त ॾिसो न, बायोप्सी हिकिड़ो तशख़ीस जो अमल आहे, उनजे बग़ैर अॻियां इलाजु मुमकिन कोन्हे। जेतिरी जिद्दत अची वई आहे इलाज में त कैंसर जे टाइप जे हिसाब सां दवाऊं ऐं सिलेक्शन ऑफ मेडिकेशन आहे या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहिनि इलाही वधी विया आहिनि। सही, जेसीं ताईं उहो ख़बर न हूंदो त हीउ हकीमनि वारो कमु त न आहे त असां अॼु हिकिड़ी फकी ॾिनी सुभाणे ॿी ॾींदासीं। ठीकु आहे, त हिन में त स्पेसिफिक इलाजु हलणो आहे जेको 5-6 महीना हलणो आहे। जेसि ताईं उहो ख़बर न हूंदी तेसि ताईं थी कोन सघंदो, सही इलाजु ई कोन थी सघंदो। ऐं ॿियो, कट अचण सां या हुंदण सां उहो वधे नथो, उहो असल में पेशेंट जी पंहिंजी कॉन्सेप्ट हिकिड़ो चइजे न सोच या फैमिली जी सोच या जीअं असांजे मुआशिरे में हिकिड़ी कंबाइंड सोच आहे। ठीकु आहे, छो त इहा डिज़ीज़ उअं ई गिरो कंदी आहे, अंदरि ॿाहिरि जी तरफ़ बॉडी जे हिसनि में फैलिजंदी आहे। ठीकु आहे, त हू जॾहिं हिकिड़ो कट या उहो FNAC जो जेको ज़ाहिर थिए थी शइ, जिन मुंहुं ज़ाहिर थिए थो त पेशेंट सम्झे थो ही इन करे थियो आहे त ही कट आयो आहे, जॾहिं की उहो अॻे ई गिरो कंदो पियो आहे। त इहो हिकिड़ो मिसकंसेप्शन आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं अगरि फ़ौरन इलाज ॾांहुं वञे थो त ख़ुदा न ख़ास्ता अगरि का शइ स्प्लेज वग़ैरह जीअं चइजे त उहो बि कंट्रोल थी वञे थी। सही, त उन में इहो मुंहिंजे हिसाब सां इहो मिसकंसेप्शन आहे। पेशेंट्स खे इनखे थोरो अवॉइड करणु घुरिजे। जेको डॉक्टर जी तजवीज़ आहे, जंहिंजे हिसाब सां अॻियां इलाज जो सॼो दारोमदार आहे, त इन अमल खे रद्द न करणु घुरिजे। डॉक्टर साहब, हिन मर्ज़ में प्रोग्नोसिस जे हवाले सां पुछंदुसि त कहिड़ी स्टेज में हिन जो प्रोग्नोसिस बहितर आहे ऐं कहिड़ी स्टेज में हिन जी प्रोग्नोसिस सफ़ा घटि आहे? ॾिसो, स्टेज 1 ऐं 2
जेको आहे ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां मतिलबु अगरि हिन जा हिन जा मुख़्तलिफ़ स्टेजिस आहिनि। जी स्टेज 1, 2, 3 ऐं 4 हूंदो आहे। ठीकु आहे। 1 जो मतिलबु आहे अर्ली डिज़ीज़ जेकी सिर्फ़ु छाती ताईं महदूद आहे, ओके। बगल में गुदूदनि में वञा न वई आहे, ठीकु या आहे। छाती में ॿिए हंधि किथे जो साइज़ जेको आहे उहो 2 सेंटीमीटर ताईं आहे, त अहिड़ी बीमारी या 2 खां 4 सेंटीमीटर ताईं आहे छाती में ऐं गॾु में गुदूद न आहिनि, त इहे क़ाबिल इलाज बीमारी चई सघूं था, जल्दी अर्ली डिज़ीज़ चई सघूं था, जेकी जल्दी ख़बर पइजी थी वञे ऐं कंट्रोल थी सघे थी। ठीकु आहे। ठीकु आहे। स्टेज 3 एंड अबव, 4 त जिस्म में फैलियल बीमारी खे पाण चवंदासीं मेटास्टेसिस जी थी वई। 3 जो मतिलबु आहे त उहा छाती ऐं बगल में अची वई आहे, ठीकु आहे। त एसि ताईं बि कंट्रोलेबल आहे। 4 जेको आहे उहो पेशेंटुनि सां गॾु जेतिरी अलाह साईं हयाती लिखी आहे दवाउनि जे ज़रिए गुज़ारे सघे थो, ऐं हिन में माशाल्लाह एतिरी रिसर्च थी ब्रेस्ट में, सिर्फ़ु असां वटि न दुनिया भर में इन ते रिसर्च थिए पई। इन में नयूं जदीद दवाऊं अची वियूं आहिनि जेके स्पेसिफिक कनि बीमारी जे हिसाब सां, ऐं उन्हनि सां गॾु अगरि पेशेंट उहा दवा वठे थो ऐं इलाजु पंहिंजो कराए थो, त स्टेज 4 में बि जेतिरी हयाती आहे उहो बग़ैर तकलीफ़ुनि जे गुज़ारे सघे थो। ठीकु आहे। यानी स्टेज 1 ऐं 2 में त 100% क्योर आहे, प्रोग्नोसिस आहे। स्टेज 3 जो तव्हां चयो त उन में 50-60% उनजो गुंजाइश आहे, ऐं स्टेज 4 में छाकाणि त हिन जी जेका फैलाव आहे, जेको मेटास्टेसिस आहे, उहो मुख़्तलिफ़ वरी ॿियनि ऑर्गन्स ते अची थो वञे, त उज़वनि ते अची थो वञे, त उनजे करे उनखे पोइ कंट्रोल करे सघिजे थो, 100% ख़तमु नथो करे सघिजे। मतिलबु उहो जेतिरो पोइ ज़िंदगी आहे उन ज़िंदगीअ खे गुज़ारे सघिजे थो। अच्छा, हाणे हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो बि आहे त मिसाल जेकॾहिं जीअं तव्हां चयो त जीअं उन्हनि खे चइजे थो त भई हिन जी बायोप्सी थींदी या FNAC थींदी त मरीज़ अवॉइड थो करे अचण खां, त इन जो सबबु इहो त कोन्हे त किथे इहा डायग्नोस थी वई ऐं पोइ छाती छाकाणि त वरी उन्हनि जो इहो हूंदो आहे त भई शायदि इहे ॻोड़ी खे कढण जे लाइ या सॼी जेका आहे सा छाती खे कढणो पवंदो, मेस्टेक्टमी करणी पवंदी, टोटल मेस्टेक्टमी करणी पवंदी, त उहो सॼो इन हवाले सां उन्हनि जो इहो रुझान जेको आहे या उहो ख़ौफ़ जेको आहे इन करे नथा अचनि। ॾिसो स्टेज 3 एंड अबव जॾहिं डिज़ीज़ घणी हुजे, ठीकु आहे, यानी स्टेज 1 ऐं 2 में तव्हां ज़रूरी न आहे की पूरी छाती लाथी वञे। ठीकु आहे। उन में पोइ क़िस्म ते ऐं उनजे अंदरि केतिरी फैलियल टेस्टुनि ते डिपेंड कंदो। बाक़ी हूअं त स्टेज 1 ऐं 2 में असां ब्रेस्ट कंज़र्वेशन बि करे सघूं था, बचाए बि सघूं था। ओके। ठीकु आहे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता अगरि सर्जरी करणी पए थी, पूरी छाती में स्टेक्टमी करे रिमूव कराइणी बि पए थी, त साइंस माशाल्लाह चङी जदत अची वई आहे, रिकंस्ट्रक्टिव सर्जरी बि हूंदी आहे। ओके। ठीकु आहे। ऐं हिन में हिकिड़ो हाणे नई हिकिड़ी फील्ड चइजे त ऑनकोप्लास्टिक सर्जरीज़ थियनि थियूं, जंहिंमें बाक़ाइदा सिर्फ़ु उहो ॻोड़ी उहो एरिया सराउंडिंग जेको आहे उहो रिमूव करे ओॾीमहिल जो ओॾीमहिल ब्रेस्ट खे रिकंस्ट्रक्ट बि कयो वञे थो, जेकी सहूलियत हाणे हैदराबाद में बि मौजूदु आहे। असांजो हिते जेके ब्रेस्ट सर्जन्स आहिनि उहे ई कनि पियूं, त इन करे इहो हाणे ख़ौफ़ मिसकनसेप्शन सिर्फ़ु तालीम न हुजण जे करे या इंफॉर्मेशन न हुजण जे करे रहियो आहे, बाक़ी हूअं माशाल्लाह हिन में अहिड़ो हाणे ख़ौफ़ कोन्हे। अच्छा, पर सपोज़ कयो वरी ॿियो सुवालु, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इन बीमारी में इन स्टेज ताईं माण्हू पहुचे थो ऐं जेकॾहिं मेस्टेक्टमी टोटल मेस्टेक्टमी कई थी वञे, त इन सां एटलीस्ट ज़िंदगी त बहितर गुज़ारे सघिजे थी। अक्सर असां पेशेंट्स खे जेको काउंसिल कंदे महिल ॻाल्हि कंदा आहियूं त ज़िंदगी वधीक इम्पॉर्टेंट आहे। माण्हू जीअं हूंदा आहिनि उहो चवंदा आहिनि ॾाढ़ी छा कंदो, मुर्दो ॾाढ़ी छा कंदो। सही आहे। त ज़िंदा हूंदा त इहे शयूं बि हूंदियूं। ठीकु आहे। जे न हूंदियूं त ज़िंदगी न हूंदी त इन्हनि शयुनि जो को कमु न आहे। इन करे असीं उन्हनि खे काउंसिल ज़रूरु कंदा आहियूं त अॻियां ठीकु आहे, अगरि छाती रिमूव करणी पए थी त अॻियां प्लास्टिक सर्जरी जो, इम्प्लांट्स जो, ब्रेस्ट इम्प्लांट्स जो ऑप्शन आहे, पर ज़िंदगी हूंदी त इहो थींदो। ज़िंदगी बचाइण वधीक ज़रूरी आहे इन शइ खां। ठीकु आहे। त इन करे इन में को हर्ज न आहे। अच्छा, इन इलाज जे दौरान मिसाल जेको तव्हां स्टेज 1 में या स्टेज 2 में या इवन मेस्टेक्टमी कयो था, उन खां पोइ कुझु दवाउनि खाइण जी ज़रूरत हूंदी आहे, कुझु शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे या कीमोथेरेपी जी ज़रूरत हूंदी आहे? जी बिल्कुलु, उहो डिपेंड करे थो टाइप ऑफ ट्यूमर में, कहिड़ो क़िस्म जी बीमारी हुई, उनजो इनिशियल साइज़ केतिरो हो, केतिरी फैलियल हुई, उहो दूधनि में वैल हुई न हुई, उन ते मथां कुझु स्पेशल रिसेप्टर्स हूंदा आहिनि, उहे पॉज़िटिव आहिनि या नेगेटिव आहिनि, उन्हनि जे बेसिस ते अॻियां इलाज जो फ़ैसिलो थींदो आहे। त अगरि कीमोथेरेपी जी नीड आहे या न आहे,
कीमोथेरेपी मतिलबु ड्रिपुनि जे ज़रिए जेको मेडिकल असां इलाजु कयूं था ठीकु आहे। त उहो उनजी ज़रूरत आहे या न आहे, शुआउनि जी ज़रूरत आहे या न आहे, उहो सॼो जॾहिं उहा बीमारी निकिरंदी आहे ॿाहिरि ठीकु आहे। उन ते डिपेंड कंदो आहे। यानी उहा सॼो इलाजु करण खां पोइ इन्वेस्टिगेशन कराए ऐं पोइ टेस्ट लैब टेस्ट वग़ैरह कराए उन खां पोइ इहो डिसाइड करणो हूंदो आहे त बिल्कुलु हाणे वधीक छा करिणो आहे। ॾिसो डॉक्टर मोइन आऊं इहो ज़रूरु चाहींदुसि त एज़ अ कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट, छाकाणि त तव्हां हिन मर्ज़ खे डील कयो था ऐं तव्हां ई आहियो जेके हिन जो बहितर इलाजु ॾसे सघो था, त पोइ मैसेज जेको तव्हां ॾियणु चाहियो ख़ासि तौर ते असांजे उन्हनि ख़वातीन खे जेके हिन जो शिकार थी सघनि थियूं। ॾिसो एट रिस्क जेकी पॉपुलेशन आहे असांजी ख़ासि तौर ते फीमेल, छो त अॼुकल्ह जो जेको डेटा आहे 8 मां हिकिड़ी औरत 9 मां 8 मां हिकिड़ी औरत खे इहो ज़रूरु थिए थो। त उन में असांखे मां इहो ई चवंदुसि त उमेद न हारणु घुरिजे। उमेद ते दुनिया क़ाइमु आहे, इलाजु मुमकिन आहे, इलाज जा ऑप्शन्स मुमकिन आहिनि, ज़रूरी न आहे त कहिड़ी स्टेज आहे, स्टेज 4 में बि ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारी वञे थी दवाउनि सां गॾु। त इन करे उमेद न हारियो। अगरि को अहिड़ो मसइलो आहे तव्हां पंहिंजी फैमिली में पाण खे या कंहिं ॼाण सुञाण वारे खे, त उनखे ज़रूरु तव्हां काउंसिल कयो त पंहिंजे प्रॉपर कंहिं डॉक्टर खे, ऑन्कोलॉजिस्ट खे या सर्जन खे चेक कराइनि, पंहिंजो इलाजु शुरू कराइनि ताकी उनजी ज़िंदगी बचाइजे। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। व्यूअर्स, अॼु की गुफ़्तगू असांजी ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां हुई ऐं ब्रेस्ट कैंसर में जेका इम्पॉर्टेंट शइ आहे उहा इहा आहे त जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त असां वटि पाकिस्तान में ख़ासि तौर ते जेका स्टैटिस्टिक्स आहिनि उन्हनि में 8 मां या 9 ख़वातीन मां का हिकु ख़ातून आहे जंहिंखे इहा बीमारी थियण जा चांसिस हुजनि था। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त बीमारी त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, जेकॾहिं बीमारी मौजूदु आहे त हिन जो इलाज बि मौजूदु आहे ऐं जेकॾहिं इहा बीमारी थिए थी त इन जे लाइ करिणो सिर्फ़ु इहो आहे त जहिड़े तरीक़े सां असांखे बाक़ी बीमारियूं, मिसाल डेंगी आहे, बुख़ार आहे, ट्यूबरक्लोसिस आहे या कोई ॿियूं मिसाल गोॾनि जो सूरु आहे, त उनखे असां पंहिंजी फैमिली में डिस्कस कयूं था, असां उन्हनि खे ॿुधायूं था त भई हीअ तकलीफ़ आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं इन क़िस्म जी तकलीफ़ बि आहे त इनखे हाईलाइट करण जी ज़रूरत आहे, इनखे डिस्कस करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे पंहिंजी फैमिली में ॿुधाइण जी ज़रूरत आहे ताकी इन जी तशख़ीस जल्दी थी सघे ऐं जेकॾहिं इन बीमारी जी तशख़ीस जल्दी थी वई त हिन जो बहितर खां बहितर इलाजु मौजूदु आहे। सो सभिनी खां इम्पॉर्टेंट शइ असां प्रिवेंटिव मेयर्स खे बि छॾियूं था, बाक़ी सभिनी शयुनि खे बि छॾियूं था, सिर्फ़ु इहो था कयूं त इन हवाले सां जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो को प्रॉब्लम थिए थो त उनखे हाईलाइट ज़रूरु करिणो आहे। तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।